स्टेज ते वेठल ॾुतड़ियल पेटियल जा नवा चूंडियल सदर ऐं उन्हें जी काबीना स्टेज ते वेठल मूं सम्झो त हींअर ई खमीस में हथ विझण शुरू कयो। बाबा या त मूंखां ॻाल्हायो न, जे घटि में घटि ॻाल्हायो था त मूंखे 5.5 सालनि जी बाहि कढण ॾियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो त आया ऐं अनलिमिट ॻाल्हायां या न ॻाल्हायां? जे ॻाल्हायां त उनजो मूंखे जवाबु खपे, छो जो हुकुम हलंदो मथियनि जो, पर आऊं वाहिद माण्हू आहियां जेको हुकुम मञींदो आहियां हेठनि माण्हुनि जो। स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल ज़िला, तालका, डिवीज़न ऐं मुंहिंजा उस्ताद भाइरो, अस्सलामु अलैकुम। याद ई मदद सची ॻाल्हि पुछो त ठट्टो ज़िलो हिकु अहिड़े माण्हू खां महरूम न थियो आहे, पर सिंध सॼी जेका आहे मुतासिर थी आहे। साईं इरशाद शाह वॾो नालो हुयो, मर्द हुयो, उन जे लाइ जेतिरो बि चवां उहो घटि आहे। जे अॼु उहो हिते मौजूदु हुजे हा त शायदि मुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई कुझु ॿियो हुजे। मूंखे ज़मार केरु सॾींदो, मां जॾहिं बि फ़ोन कंदो हुमांसि या मूंखे फ़ोन कंदो हो, मूंखे चवंदो हो ज़मार साईं या अल्लाह मदद। अंदर त छा, पर रूह ई मुंहिंजो ख़ुशि थींदो हो। अॼु उहो असां वटि हिते कोन्हे। ख़ैर मोहम्मद जेका ॻाल्हि करे वियो, ऐं दोस्तनि खे चवंदुसि उन ॻाल्हियुनि ते अमल कजो। साईं जो अगरि प्रोग्राम रखियो वञे त इंशाअल्लाह आऊं शहीद बेनज़ीराबाद खां सफ़र शुरू कंदुसि, वञी छटे पहुचंदुसि। उन प्रोग्राम में इंशाअल्लाह ताला ज़रूरु शिरकत कबी। ॻाल्हाइण जे लाइ अॼु ही जल्दबाज़ी वारी, हल्फ़े वफ़ादारी ऐं सादगी वारी इन्हे जी नौबत छो आई आहे? 5.5 साल लोड़ियो आहे। यकीन कयो त इहो मुंहिंजो मौला मूंसां गॾु हुयो जो घर पहुचंदा हुआसीं ख़ैर ख़ैरियत सां। न त केॾी महिल सखर मां साईं सिकंदर जतोई जे मेज़बानी खां पोइ नवाब शाह जो रुख कंदा हुआसीं, त कॾहिं हैदराबाद मां त कॾहिं जैकमाबाद मां। ॾाढा 5 साल ॾुखिया गुज़ारियासीं। अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी महिरबानी सां ॾुखिया ॾींहं विया, सुखिया ॾींहं अची विया। पेटे अलफ़ जा जेके गयूर उस्ताद इन इंतज़ार में हा त नेठ पेटे अलफ़ ट्रेक ते ईंदी। अल्हम्दुलिल्लाह पेटे अलफ़ अची वई। पेटे अलफ़ रस्ते ते आहे। हाणे ज़िम्मेदारी तव्हांजी। जेके भी साज़िशूं थियनि या जेके भी कोशिशूं थियनि, साईं ख़ासि अली साहब जेका सवेरे ॻाल्हि करे वियो, उन्हनि खे ख़तमु करणो आहे। असांखे
वाकई हींअर न को लकी शाह सदर पैनल आहे, न को भेटाई पैनल आहे, न को उस्ताद पैनल आहे। हींअर सिर्फ़ पेटे अलफ़ आहे। पेटे अलफ़ कंहिंजी बि जागीर कान्हे। पेटे अलफ़ तव्हां उस्तादनि जी आहे। पटका बि इहे तव्हीं था ॿधायो, पटका बि इहे संभालींदो बि तव्हीं। पर आऊं बि हिकिड़ी वाज़ह ॻाल्हि कंदो हलां, छो जो जेका आम तौर फोन अचे थी उन में ज़िक्र थिए थो केर बि मायूस न थिए। मां वाहिद माण्हू हूंदुसि जेको हिननि स्टेज ते वेठलनि सां मज़ाहमत कंदुसि अगरि पेटे अलफ़ जे ख़िलाफ़ का साज़िश थी या का अहिड़ी का तरकीब ठाही वई त पेटे अलफ़ नाकाम थिए। इन्हनि मां पंहिंजनि दोस्तनि सां जिन पटका ॿधाया इन्हनि सां बि आऊं मज़ाहमत करण जो ऐलान कंदुसि। केरु कंहिंखे बि खटियल रहंदो, हारियल रहंदो। अगरि कंहिं खटियल खे अगरि हिननि खे वोट उन न ॾिनो आहे, उन जे अगरि ख़िलाफ़ हिननि का साज़िश कई त आऊं उन जो साथ ॾींदुसि। मुंहिंजो किरदार जेको हूंदो, मुंहिंजो अमल जेको हूंदो, उहो न की कंहिं दोस्त खे बचाइण जे लाइ हूंदो, न की कंहिं ज़ात खे बचाइण जे लाइ हूंदो। मुंहिंजो अमल इहो हूंदो त आऊं पेटे अलफ़ खे बचाए हिकु करे हलां। दिलजाई कयो। असांजे दोस्तनि बि तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, असां बि तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि। ख़ुदा रा मां सभिनी खे ॿाहूं ॿधंदुसि। मां मिनत कंदुसि तव्हांखे त जेके 5.5-6 साल पेटे अलफ़ लोड़ियो आहे, इन्हनि शयुनि खां घटि में घटि असां परे रहूं। मुंहिंजी इल्तिजा उन्हनि दोस्तनि ताईं बि पहुचाइजो। मां तव्हां सभिनी भाइरनि जो, तव्हां सॼी सिंध जे पेटे अलफ़ जे हिकु मेंबर जो ख़ादिम आहियां। उमेद रखां थो त असां ही 3 साल हिननि दोस्तनि खे असां मौक़ो ॾियूं। ही दोस्त पंहिंजी ज़िम्मेदारी संभालीनि। अगरि हिननि उस्ताद जो ऐं पेटे अलफ़ जो मफ़ादनि में कमु कयो त ईंदड़ 3 साल वरी ई ईंदा। पर जेकॾहिं हिननि न कयो त असांजा जेके ॿिया दोस्त आहिनि, या तव्हां मां या मां आऊं बि तव्हां सां गॾु हूंदुसि, असां हिननि जो मुक़ाबिलो वरी कंदासीं। वरी असीं पेटे अलफ़ खे हिकु करण जे लाइ मैदान अमल में ईंदासीं। पर ख़ुदा रा पेटे अलफ़ खे जेतिरो बचाइणो अथव त मौक़ो अथव। जेकॾहिं उन मौक़े खे हथ मां वञण ॾिनो न त पोइ दुश्मन जेके पेटे अलफ़ जा अथव उहे तयारु वेठा अथव त पेटे अलफ़ खे असीं कहिड़े अंदाज़ सां ऐं कहिड़े तरीक़े सां ख़तमु कयूं। पेटे अलफ़ कंहिंजे बि बचाव जे लाइ नाहे, सिर्फ़ पेटे अलफ़ उस्तादनि जे बचाव जे लाइ। मुंहिंजी पंहिंजी दिली ख़्वाहिश आहे, मां हिननि दोस्तनि खे बि हथ ॿधी इहो अर्ज़ु कंदुसि, तव्हांखे बि हथ ॿधी इहो अर्ज़ु कंदुसि त जिथे बि पेटे अलफ़ खे अगरि नुक़सानु पहुचाइण जी कोशिश कई वञे, ख़ुदा रा उन साइड ते न वञिजो। जेके हक़ ते हुजनि उन साइड ते अचिजो। मां साईं हाजन सियाल, साईं मुमताज़ बधो ऐं साईं बचल ख़ासकेली स्पेशली इन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। छो जो आऊं बि 93 में जॾहिं सदर थियो हुउसि त मूंसां मुक़ाबिलो कयो हो 3 माण्हुनि। मां खटियो, उहे 3 माण्हू मूं वटि आया। मुंहिंजी हल्फ़ वफ़ा में ईअं शिरकत कयूं जीअं हींअर ही साईं वारा वेठा आहिनि। हार जीत खां पोइ पेटे अलफ़ में को बि ग्रुप कोन्हे, को बि धड़ो कोन्हे।
3 सालनि खां पोइ तव्हांखे इजाज़त आहे वञी पंहिंजा धड़ा ठाहिजो, पंहिंजा ग्रुप ठाहिजो, मुक़ाबिलो हिक ॿिए जो कयो, जेको जीते उहो सदर। मां साईं यारनि सां गॾु हुउसि, थी सघे थो ॿिए 3 साल साईं हाजी शफ़ी सां हुजां या सिकंदर खान जतोई सां हुजां, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं साईं रफ़ीक सां हूंदो हुउसि, साईं रफ़ीक अलाए काॾे हा वेठा साईं रफ़ीक सां हूंदो हुउसि, मां साईं इंतज़ार जो मुखालिफ़ हुउसि, पर साईं इंतज़ार जो किरदारु अहिड़ो रहियो, अमल अहिड़ो रहियो, ऐं साईं इंतज़ार सां हलियो वियुसि, साईं रफ़ीक जे मुखालिफ़ थी बीह रहियुसि। साईं रफ़ीक वरी असांखे इलेक्शन में ई मारे वियो, मूंखां त पंहिंजूं भेणूं ई विसरियूं टाइम जे ख़ौफ़ खां। साईं इंतज़ार असां इलेक्शन हारी साईं रफ़ीक खां, वरी जे गॾियासीं त साईं इंतज़ार सां यको ई पिया हलो, साढा 5 साल सूर ॾेई छॾियो, हल वरी साईं घुमरो जो खाधोसीं त साईं रफ़ीक सां था गॾु, बाबा तव्हां बि ईअं भाकुर वधायो, दोस्तनि खे पंहिंजो कयो। मुंहिंजो डिवीज़न जो वॾो शायदि मूंखां मथां बि उहो अचण वारो हूंदो, ॻाल्हाईंदो, इन जे करे आउं टाइम घटि वठां त बहितर आहे। ऐं ॿियो जॾहिं बि मानी जो आसरो हूंदो आहे न, पोइ बुख न बि हूंदी आहे त बुख लॻंदी आहे। मां सॼी सिंध जे दोस्तनि खे मुबारक ॾियां थो, तव्हांजी जफ़ाकशी, तव्हांजी महिनत, तव्हांजे लगन सां ही मथियां दोस्त स्टेज ते जेके वेठल आहिनि इहे खटे आया आहिनि, इन्हनि खे मुबारक हुजनि शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे तरफ़ां। ख़ासि करे मां साईं हाजी नाज़िर ऐं साईं रफ़ीक जरवार ऐं ॿियो सॼी